बयानी में वैसे सही हो। हाँ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इम्तियाज़ बलोच ऐं अॼु तव्हांखे मां तमामु सुठो व्लॉग ॾेखारियां थो। दोस्तों ही ॾिसो था, ही सुपर चांवरनि जो बीज आहे ऐं हिनखे पोखियोसीं, हिन सां महिनत कंदासीं, वरी रूबी कंदासीं, पोइ पको थींदो लांबारो कंदासीं, पोइ वरी गॾाए करे रखंदासीं, वरी थ्रेशन हणंदासीं, पोइ वरी वारनि खे ॾींदासीं। ऐं ही ख़बर अथव केतिरे में हिकिड़ो थेली 5 किलनि जो थेली 5000 में। असांजी हिकु मण पूरो 3000 रुपये में खणंदा आहिनि वण। 5 किलो किथे, 3 मण किथे। दोस्तों असां हिन सॼी महिनत कयूं था, हिन ज़मीन में हर वहूं था, वरी हिन ॿारियूं ठहियूं था, हंबा विझूं था, बाहि ॾियूं था, राई कयूं था, एतिरे खां वठी एतिरो कयूंसि था, वरी पटियूंसि था, वरी रूबी हणूं था, वरी बिजा भाण ज़र सॼी महिनत कंदा कमाईंदा वण। असां बसि ओड़े जोड़ो साॻो ई टोपी लपड़ी पातल हूंदो, साॻा ई चोपल पाता हूंदा, 10 रुपया न बचंदा। वाणे ॾे वेंदासीं, हिसाब सां ई ठाहे, साईं हिसाब ठाते कट 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 व्याज सूदे 10 लख रुपया, 5 लख सारियूं थियूं, 5 लख कर्ज़। वात चिपो आहे ईअं पटे करे वापसि ईंदा वरी ज़मीन जा साईं। साईं हाणे आयो वरी ट्रैक्टर, साल में 70-80 हज़ार रुपया ट्रैक्टर वारे निकिता, उहो आहे घर, माना 6 लख रुपया घरों भरे ॾींदासीं। कारो भाण तव्हांखे ख़बर आहे केतिरे में आहे? 15,000 रुपये में। अछो भाण पूरा 10,000 में। ऐं हिन ते महिनत अचायो, दवा फुआरा रूबियूं हे हो सॼी कमाई कई असांजा वाण हणनि था। वरी ख़बर अथव नई ॻाल्हि वरी ॿुधी अथव, वरी वाणिया फुरनि था वरी असांजा मुसलमान बि। उहो वरी कीअं? रोड ते निकिरूं नथा, 8 ॼणा मशीननि सां बीठा आहिनि। भाउ हल साईं, मोटरसाइकिल पैसा वैसा सभु कढंदा। हिनजी मार ख़ुदा जो पए न, नाई मुहरम में 8 फुरो कयो अथनि। पुलिस गरीब हेॾे भॼे त हेॾे फुर करनि था, हेॾे पुलिस वञे थो त हेॾे फुर थिए थो, भॼी 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 साह निकिरे थो, थाड़े छो इहा वञनि था। हाणे दोस्तो अचो तव्हांखे ॿारियूं ॾेखारियूं था, अलाह करे का हेल का बरकत पए। कणिक वरी ख़बर अथव 2500 में असांजा कणिक विया। ही बीज आहे, हे सुपरनि जी बीज अथव, चांवरनि जी बीज आहे, जेके पूरे पाकिस्तान में अमेरिका, इंडिया, दुबई ताईं, सऊदी ताईं असांजी चांवर वेंदो आहे। पंजाब खे सॼे खे असांजी चांवर वेंदो आहे। हे हो पर नई साईं वारियूं ठहनि था, ही वॾो थियो आहे, हिनखे रूबी कंदासीं। हाणे हे ॾिसो 5000 में बिज जी थेली वरिती, बिज सुठो ॼायो ई न आहे, हे छिटियो आहे। हे ॾिस, हे साग ॼायो आहे, हे गाह। दोस्तो अचो तव्हांखे ही साम्हूं ॾिसो, हिन में वरी लालटीन सॼो ॾींहुं झिरकियूं रखंदा नंढड़ा ॿार। हे ॾिस गिडो गिडो खाए थो बिज हरामी। हे रुगो दोस्तो तव्हांखे ॿुधायां 5 लखनि जी रुगो सोलर हणाईसीं, कमायूं रुपयो ई नथा। हल ही सॼा वाणिया खणी था वञनि पैसा असांजा। हे ॾिसो ही ॿार, ही बि सुठो न थियो आहे, ही बि सुठो न थियो आहे। हे नई सही ॿारियूं वरी ठहियूं था, ही नई सही ॿारियूं ठहनि था। दोस्तो ही बीज तव्हांखे मां ॿुधायां थो, ही बीज कहिड़ो आहे। ही बीज आहे चेना 50 गॉड। असांजी बड़ वञे थो 2000 रुपया में, 3200 में 2 किलनि वारी थेली मिलियो आहे, बीज न थियो आहे। 4000 में न, मां भुली वियो मज़ा। 4 मिनट भी है, 4 मिनट थी विया आहिनि, थी था तौर वाला 5 मिनट थोरी रोई वठां माण्हुनि खे ॿुधायां पंहिंजा ॾुख। ही बीज न थियो आहे असांजी 3200 में थेली 2 किलनि जी, असांजी मण बि 3200 में नथा ॾियनि। ॿार ख़ुदा जी पैर ज़ाल। असांजी सिंध हुकूमत खे क़ुरान मां चवंदो त सिंध हुकूमत खे असुल टोपी लाइ थोरो अजरक पोती पाराए विया अचुसि घर में। भूसे जी ख़बर थी रख, भूसो केतिरे वञे, मिटी 3000 रुपये में तूतण खां ठहंदो आहे, हिन जी तूतण खां भूसो। ऐं असांजी सारियूं 3000 में नथा वञनि।
वॾी वेला सादा वापारा दा जुल्मा अच्छा रोते वजा तो ताई ने कैसे वजा तो चिचिनतिया ये तरह सुठो थियो हां सारे जी मेहनत सां कयो धक गले बोली खटे का फकीर ई भी तो सवाल थियो 5 मिनट भी दे आले पति कहंदा वेला के वारी सुपुता के पता सजी जमीन आ रली वी ते बिच नती आ वेरी बियर करना पंदो वेलकम टू यू कदकोट इस द This is Bari, guys.